नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त मशहूर सर्च इंजन गूगल ऐं स्मार्टफोन ठाहींदड़ वॾी कंपनी ऐप गॾियल तौर ते हिकु अहिड़ी ऐप ठाहिण जो फ़ैसिलो कयो जेको सार्फ़िन खे कोरोना वायरस में मुब्तला शख़्स सां गॾु राब्तो करण ते अलर्ट जारी कंदो। परॾे ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि इन कंपनियुनि कोरोना वायरस में मुब्तला शख़्स जी सुञाणप जी सूरत हाल में ब्लूटूथ टेक्नोलॉजी जे ज़रिए हिकु अहिड़ी एप्स जोड़े रही है जेका सार्फ़िन खे हिन स्मार्टफोन ते पैगाम पहुचाई छॾींदी। सिहत खाते जे इख़्तियार हिन ऐप जे ज़रिए पंहिंजी iOS ऐं एंड्रॉइड स्मार्टफोन्स डिवाइसिस सां गॾु राब्ते में रही सघनि था। इन हवाले सां ॿिन्ही कंपनियुनि तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो है त मई जे महीने ताईं एप्लीकेशन्स प्रोग्रामिंग जो सेट इंटरफेक्स ऐं APIs खे रिलीज़ कयो वेंदो जेको एंड्रॉइड ऐं iOS जे विच में इंटर ऑपरेटिंग खे फ़ाल बणाईंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।